नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदा हलूं। नौशर फ़िरोज़ मां रिपोर्ट कर रहा है रिज़वान अली जुमानी। मोरो बांदी रोड जे रहवासी बहारी ज़रदारी मूं मेमण के घिटी अंदर शराब खपण खां मना कई त मूं मेमण साथियुनि सां गॾिजी पीरसन के सिधियूं गोलियूं हणी ज़ख़्मी करे विधो। मोरो शहर जे बांदी रोड इकरा स्कूल वटि हथियारबंद माण्हुनि जी फायरिंग में मांगी सोचे ऐं बहारी ज़रदारी ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल मोरो मुंतकिल किया वियो, जिते ज़ख़्मी बहारी ज़रदारी जो चवणु हो त मूं मेमण नाले नौजवान खे घर जी घिटी अॻियां शराब खपाइण खां मना करण ते विच शहर अंदरि गोलियूं हणी ज़ख़्मी कयो वियो आहे। बहारी ज़रदारी मूजिबि मोरो शहर अंदरि सरेआम शराब जो विकिरे सबबि शहरियुनि जी इज़त नफ़्स मजरू थी रही आहे। अॼु असांखे विच शहर अंदरि गोलियूं हणी ज़ख़्मी कयो वियो आहे। मुतासिर शख़्स पारां तक जो चूंडियल MPA सिंध जे घरू वज़ीर जावल हसन लंजार खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी जवाबदार मूं मेमण ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं मोरो में मंशात विकिरो करण जी खुली छूट ॾींदड़ पुलिस खां बि पुछाणो कयो वञे त कंहिं जी ड्यूटी करे रही आहे।